अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो भाउ सरफराज़ खुसो। उम्मीद है सब दोस्त खैर खैरियत सां हूंदा। अल्लाह पाक सभिनी दोस्तनि खे सलामत रखे। तव्हां ॾिसो था मुंहिंजे यूट्यूब चैनल सरफराज़ खुसो व्लॉग्स। जीअं त पाण कंबर आया हुआसीं, कंबर खां हिन वक़्तु निकिता आहियूं कोच ते वञूं था लाड़काणे ॾे पिया। वरी असांखे कार मिली वई, जेको आहे त कार में वेठासीं। हाणे असांजी रवानगी लाड़काणे ॾे आहे। पूरे एरिया जो तव्हांखे दीदार करायूं था पिया। कुछ कम हुयो कंबर में, ओॾो ई वियासीं। ओॾो हाणे वापसी कई आहे लाड़काणे जी साइड। गाॾी मिली वई कार, त कार ते चढ़ी पियासीं। मां चयो दोस्तनि खे जेको आहे त पूरे रस्ते जो मुआइनो करायूं। ही मां वेठो आहियां गाॾी में, जेको आहे त चाचो हिकिड़ो मंगसी आहे, उन जी गाॾी आहे। उनजो मां तव्हांखे दीदार कयां। हीउ चाचो आहे जंहिंजी गाॾी आहे, मंगसी आहे पाण, जेको आहे त मूंखे कंबर में मिलियो। तॾहिं जेको आहे त चाची चयो हलो मां तव्हांखे किथे खयूं थो हलां। ऐं जेके दोस्त नवां असांजे यूट्यूब चैनल या फेसबुक पेज ते अचनि था, पेज खे फॉलो कनि ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि, दोस्तनि जी निहायत महिरबानी। ऐं हिन वक़्तु जेको आहे त चौंक खां क्रॉस कयूं था पिया, टूल जे चौंक खां। हींअर असां कंबर खां लॻभॻि 20 किलोमीटर निकिरी चुका आहियूं। लाड़काणे बाईपास ते पहुतल आहियूं। हीउ जेको आहे त चौंक असां क्रॉस कयूं था पिया, बाईपास वारो। असां हींअर सिधो थी वरी टर्न हणंदासीं परे साइड ॾांहुं। एतिरी ट्रैफ़िक अॼु न आहे। जीअं असां पहिरियां आयासीं त काफ़ी ट्रैफ़िक हुई। अॼु हींअर जेका आहे ट्रैफ़िक न आहे। हीउ ॾिसो था मनाज़िर, अल्हम्दुलिल्लाह। हीउ साम्हूं झंडो लॻल आहे, मदीना पाक छापियल आहे उनजे मथां, सब्ज़ गुंबज जो रोज़ो। हींअर असां जेको आहे राइट टर्न हयो आहे। हाणे जेको आहे त असांजे लाड़काणे जी साइड सिधो थी रवाना थिया आहियूं। हीउ ॾिसो था साम्हूं गेट, जीअं प्लाटिंग हलंदी आहिनि, हीअ प्लाटिंग वग़ैरह हिन साइड में हलनि था पिया। जिते हीउ ॾिसो था केॾो न बहितर मेन गेट आहे। हीअ बि प्लाटिंग आहे साम्हूं। हीउ ॾिसो था केतिरा बहितरीन नक्शा ठहियल आहिनि। हीअ हिते प्लाटिंग आम जाम थींदी आहे लाड़काणे में। जेको अफोर्ड कंदो आहे दोस्त उहो वठंदो आहे। हीउ ॾिसो फ्लाइटां ॾिसो, इहे काफ़ी वॾियूं फ्लाइटां आहिनि। अॻिते वरी तव्हांखे अॻिते जा मनाज़िर मां तव्हांखे ॾेखारींदो हलां थियो रस्ते ते। इहे सर्विस वारा आहिनि। सर्विस खां क्रॉस करे असीं जॾहिं हिते पहुतासीं, साम्हूं मस्जिद तव्हां ॾिसो था माशाल्लाह। लाड़काणे में हीअ मस्जिद रोड जे मथां आहे, तमामु बहितरीनु। साम्हूं जेको आहे त हीअ चौंक आहे, चौंक खां क्रॉस करे हिन साइड में जेको आहे त हीअ मस्जिद आहे माशाल्लाह, तमामु बहितरीनु। तमामु परे खां मूंखे सुहिणी लॻी माशाल्लाह। मां चयो रिकॉर्डिंग करे दोस्तनि खे ॾेखारियां। वरी अॻिते हली पंप आहे, हुते असां ॾेई वरी रश्के ते चढ़ंदासीं। अॻिते वरी हलंदासीं। हीउ साम्हूं रश्को ॾिसो था, हीउ अॾे ते विघणा लॻल आहिनि। हीउ साम्हूं पंप आहे। हिन वक़्तु असां रश्के ते चढ़ी पियासीं, हलूं था पिया पंहिंजे अॾे जी साइड। जेको आहे त पंहिंजी जेका अॻिते वरी शिकारपुर ॾांहुं ट्रेवलिंग आहे। ऐं असांजी जेका आहे अॼु जी वीडियो एतिरे ताईं। नेक्स्ट वीडियो मुलाक़ात थींदी। तेसिताईं दोस्तो अल्लाह हाफ़िज़।